बलदियाती इलेक्शन में चंद ॾींहं रहिजी विया। ॾहरकी में पीपी अॻवान मीर नूर मोहम्मद खान लुंड जा दबंग दौरा जारी। चौक चौक ते मीर नूर मोहम्मद खान लुंड जे इस्तक़बाल लाइ कैंपूं क़ाइम। सरदार मीर नूर मोहम्मद खान लुंड जी ॾहरकी शहर में आमद थियण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो ऐं गुलनि जी वर्खा कई वई। उन सिलसिले में अॼु लुंड हाउस ॾहरकी में बलदियाती इलेक्शन के हवाले से PPMNA सरदार ख़ालिद अहमद खान लुंड के फर्जंद सरदार ज़ादा मीर नूर मोहम्मद खान लुंड की पीपल्स पार्टी के वर्करन चौधरी अब्दुल रज़ाक, मियाँ रज़ा रहीम, जाम लियाकत अली, जाहिद खान डहर, चौधरी लियाकत भट्टी, हाजी पीर बख्श भट्टी, मुखी नंदलाल शाह, हुसैन लगारी, चौधरी आरिफ हुसैन ऐं ॿियनि केतिरनि वर्करनि सां अहम गॾजाणी करे बलदियाती इलेक्शन के हवाले से सलाह मशवरा कया विया। इन मौके ते सरदार ज़ादा मीर नूर मोहम्मद खान लुंड जो चवण हो त असां बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं अॻियां बि ख़िदमत कंदा रहंदासीं। ॾहरकी जे अवाम मथां जेके पीपल्स पार्टी के उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कंदा।